इलेक्टेड इलाके जो MP भी हुयुसि मां उन ॾे लंघिजी वियुसि त बाबा तोसां चांडियनि बेवाजिबी कई। बेवाजिबी इन सेंस इहे न आहे, बेवाजिबी आहे त विढ़िया अचे मरी हुया। बेवाजिबी तोसां इहा कयूं जो तुंहिंजे दरवाज़े ते अचे, तुंहिंजे घर बरोच जे घर चार दीवारी जो तक़दुस पामाल थियो, उहो ग़लति थियो। उन जे करे मां लंघिजी वियुसि, हुन शनाख़्त न कई। इन में न चांडियनि जो कोॾो आहे। बीइंग अ सरदार मां एॾो वॾो स्टेप खणी सरदार जो भाउ हुउसि, नवाब जो भाउ हुउसि, मां उन दरवाज़े ते लंघिजी वियुसि। हुन मान न ॾिनो मां। अलाह ख़ैरु कंदो। सवेर बि तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। असां कॾहिं बि क़बीलाई जहिड़ो नथा चाहियूं, न क़बीलाई जहिड़ो कंदासीं। असां अमुन परस्त आहियूं। चांडिया मां पंहिंजी बख़सूस पंहिंजी क़ौम जी ॻाल्हि कंदुसि। मुंहिंजी क़ौम घोटकी खे न पर साउथ पंजाब खां बि ठठे जे हुन कुर्च ताईं वेठी आहे। हिकिड़ो क़बाइली सर जहिड़ो तव्हां ॿुधायो चांडियनि जो हलंदो हुजे। असीं क़बाइली जहिड़े जे ख़िलाफ़ ज़ाहिर आहे ॾुख पहुतो आहे, इंतिहाई अफ़सोस थियो आहे। बेगुनाह हिकिड़े मुड़ुस खे वञी एतिरियूं गोलियूं हणी मारणु नाजाइज़ी थी आहे। असां आला अमलदारनि खे SSP साहिब सां मुंहिंजी अॻुण ॻाल्हि थी आहे। मुंहिंजो महिरबानी कयो, तव्हां लॉ एंड ऑर्डर खे ॾिसो, तव्हां उन्हनि खे अरेस्ट कयो। तव्हां चांडियनि खे इहो मौक़ो ई न ॾियो त हू वञी कंहिंसां विढ़नि न। जेके आहिनि उन्हनि खे अरेस्ट कंदा त छो हे कंहिंसां विढ़ंदा, केरु कंहिंसां न विढ़ंदो। असांजो इहो ई आहे त कानून कमज़ोर आहे या जवाबदार ॾाढा आहिनि जो 8 ॾींहं गुज़रण जे बावजूद का गिरफ़्तारी न थी आहे। हिन महिल तो न थी आहे सर। हिन महिल ताईं न थी आहे। इहो सवाल तव्हां SSP साहब ऐं DIG सर असां बतौर सरदार कानून जे अमल उन खे बि तव्हां छा था करणु चाहियो? बतौर सरदार अवां खां सवाल कयूं, बतौर पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻुवान तव्हां सां सवाल था कयूं, बतौर MP साईं मूंखे हुननि पुरुमीद कयो आहे। मूंखां हुननि हफ़्ते जो टाइम वधो आहे। इंशाअल्लाह था छॾे। सर भंगवार जा जेके क़तल जा जेके जवाबदार घर बि ॾिठा आहिनि ऐं उहे गिरफ़्तारियूं थियूं आहिनि, पर सकण में जेको कार्रवाई थी इहो काथे भंगवार मांखे ॼाण मांखे इन जी ॼाण सकण में अञा को वाक़ियो को पेश कोन जवाबदार। चवण जो मक़सदु इहो आहे त भंगवार क़तल थियनि था त उन्हनि जा माण्हू गिरफ़्तार थियनि था, घर बि बिल्डो थियनि था। राति MNA साहिब जो चौकीदार क़तल थियो आहे त उन जा जवाबदार गिरफ़्तार आहिनि। त छा ही पोरियत आहे गरीब स्टार्टर माना इन जा क़ातिल गिरफ़्तार न थींदा? हुकूमत पीपल्स पार्टी जी आहे, हुक्मरान भुर जो ज़िलो आहे। मां हिकिड़ो अर्ज़ु करे वञा, इहो तव्हां लोकली हितां जे MPA साहिबनि खां पुछो या MNA साहिब उन जो वधीक बहितर जवाबु ॾींदा। मां पंहिंजे क़ौम सां गॾु आहियां। मां पंहिंजे क़ौम सां पट ते बि गॾु आहियां, अर्श ते बि गॾु आहियां, जबल में बि गॾु आहियां, जंग में बि गॾु आहियां, जहिड़े में बि गॾु आहियां। पर मां जहिड़ो नथो चाहियां। इहा त साईं तव्हांजी ख़ानदानी रिवायत। मां जहिड़ो नथो चाहियां। ऐं मां हितां जे पुलिस खे बि चवां थो, हितां जे MPA MNA साहिबान खे बि चवां थो, जॾहिं हिकिड़े भंगवार साहिबनि जो जहिड़ो थिए थो त घर ढहनि था, त पोइ चांडे जे लाइ बि ढहणु खपनि जे तव्हां हिन इलाइक़े में अमन चाहियो था। अच्छा मजमू तो तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदो पंहिंजी क़ौम? मां पंहिंजी क़ौम खे सबर सां मरी बि असांजा ॿाहिरि आहिनि। को इहो मरी, चांडियो, ज़रदारी, भंगवार, लंजार, ही सभिनि अलाह ताला असांखे हिकिड़ी क़ौमुनि में पैदा कयो, पर आहियूं सभु हिक ॿिए जा हक़ी भाइर थी हलंदासीं। जंहिं घर कयो आहे ज़ाहिर आहे उन घर सां दुश्मनी आहे। ॿिए कंहिं मरी सां असांजी दुश्मनी का बि कान्हे। उहे सभु असांजा भाइर आहिनि। न ई मां चाहियां थो को क़बाइलाई जहिड़ो थिए। उन खे ॾिसो न, मां बीइंग एन सरदार क़बाइलाई जहिड़े जे ख़िलाफ़ आहियां, पर असांखे हुन तरफ़ धिकियो न वञे। असांखे हुन तरफ़ धिकियो न वञे। महिरबानी करे जॾहिं पाण चओ था त भंगवारनि जा घर ढहनि था, कल्ह MNA साहिब जे मुंशी मारिजी वियो आहे त उनजे लाइ घर चांडनि लाइ बि ढहणु खपनि। अच्छा सर, तव्हां पंहिंजी सिंध जी रिवायत आहे, पाण तॾहिं के हली थो अचे त खून बि पाण बख़्श करे छॾींदा आहियूं। तव्हां एज़ ए शख़्सियत सरदार जे कुर्बान वटि हली विया हो ऐं मामूली छेड़ो हो, उनजे बावजूदि हुन एॾो वॾो क़दम कयो, सम्झो था? साईं मां हिकिड़ो अर्ज़ु करे वञा त